SHO खानपुर मेयर बरकत अली भट्टी मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं कंदे मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल 2 रूपोश ॾुआरी गिरफ़्तार करे हिकु पिस्टल ऐं फुर चोरी थियल 5 मोटरसाइकिल रिकवर कराए वरितियूं। गिरफ़्तार थियल ॾुआरियुनि में पोरियत साबिर पयार जे क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार 9 केसनि में रूपोश ॾुआरी मोहरम पिताफ़ी, 7 केसनि में रूपोश अब्दुल जब्बार पिताफ़ी ऐं फुरूं ऐं चोरियूं कंदड़ रैज़न फरमान मेयर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस घुर्बल ॾुआरियुनि जी गिरफ़्तारी बैदि जवाबदारनि खां हिकु पिस्टल पिणु बरामद कयो वियो आहे। हुन सिलसिले में खानपुर मेयर थाणे जे SHO बरकत अली भट्टी जो चवणो हो त मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं कंदे महीनो अॻु क़त्ल थियल पोरियत साबिर पणियार जे क़त्ल केस में घुर्बल मुख्य जवाबदार मोहरम पिताफ़ी समेत अब्दुल जब्बार पिताफ़ी ऐं फरमान मेयर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO ॿुधायो त 5 मोटरसाइकिलूं पिणु रिकवर कराए वरितियूं आहिनि जेके असल मालिकनि हवाले कयूं वयूं आहिनि। होॾां रिकवर थियल मोटरसाइकिलूं असल मालिकनि खे मिलण बैदि हिननि SHO खानपुर मेयर बरकत अली भट्टी खे गुलनि जा हार पाराया ऐं ख़ुशी जो इज़हार कयो। रिपोर्ट मीर मंठार चना, लाड़वाइस न्यूज़, खानपुर मेयर।